नसरुल उमरकोट के लोहाड़ा कम्युनिटी हॉल में जमायत इस्लामी ऐं रीजनल ब्लड सेंटर जामशोरो तरफा लाचार मजबूर ऐं ज़रूरतमंद मरीज़न लाइ रत जी अतियो वठण लाइ कैंप लगाई वई आहे। उन हवाले से ॾिसूं था नज़र समेजो जी रिपोर्ट। अमरकोट के लोहाड़ा कम्युनिटी हॉल में जमायत इस्लामी रीजनल ब्लड सेंटर जामशोरे तरफा लाचार मजबूर और ज़रूरतमंद मरीज़न लाइ रत जो अतियो वठण लाइ कैंप लगाई वई है। सिंध गवर्नमेंट के हेल्थ डिपार्टमेंट जो एकड़ो इदारो आ रीजनल ब्लड सेंटर उतां खां आयो आहियां ऐं उमरकोट के अंदर असी रत जे अतिये जो कैंप लगायो आ। अच्छा, रत जे अतियो इन करे वरतो वेंदो आहे छो जो असांजे मुआशरे में जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा मर्ज़ आहिनि, जेके सर्जरीज़ थींदियूं आहिनि, बिलख़ुसूस जेके थैलेसेमिया जा ॿार आहिनि उन्हनि खे रीजनल ब्लड सेंटर गवर्नमेंट ऑफ सिंध जो जेको इदारो आहे इहो मुफ़्त खून फराहम कंदो आहे। असांजे मुआशरे में रत ॾियण जे हवाले सां जेका अवेयरनेस आहे उहा न हुजण जे बराबरि आहे ऐं काफ़ी वॾी तादाद में हिते माण्हू आया आहिनि, रत जो अतियो ॾियनि था ऐं कंहिं बि सिहतमंद मुआशरे जी इहा निशानी हूंदी आहे त उतां जा माण्हू ज़िम्मेदार हूंदा आहिनि ऐं पंहिंजे सिहत जो बि ख़्यालु कंदा आहिनि ऐं मुआशरे जे मरीज़नि जे लाइ रत बि अतियो कंदा आहिनि। त अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़वजल उमरकोट में हर साल दावत इस्लामी थैलेसेमिया जे मरीज़नि जे लाइ रत गॾु करे पई ऐं दीन सां गॾोगॾु इंसान जी फलाह बहबूद जे लाइ ऐं जेके मूज़ी मर्ज़ आहिनि, ख़ुसूसन असांजे इस्लामी भाइरनि जा ॿारड़ा जेके थैलेसेमिया जहिड़े मर्ज़ में मुब्तला आहिनि उन्हनि जे लाइ दावत इस्लामी अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़वजल फ्री में रत जो अतियो इस्लामी भाइरनि जो ज़हन ठाहे ॾियनि था ऐं काफ़ी इस्लामी भाइर इन नेकी जी तरफ़ अचनि बि था ऐं यकीनन इस्लामी इंसानियत जो दर्स ॾिए थो। असां रत अॻे बि जाम ॾिनो आहे, अल्हम्दुलिल्लाह के लॻी जे गुरू त असीं उनखे रत ॾींदा आहियूं। साईं दावत इस्लामी असांखे हींअर मौक़ो ॾिनो खून जी अति जे लाइ, जंहिंसां थैलेसेमिया जा मरीज़ आहिनि पंहिंजा पाकिस्तान में जेको थैलेसेमिया जी जेको आहे मर्ज़ आहे हिन खे ख़तमु करण लाइ असीं नियत कई आहे नौजवान असांजे फार्म तां त हीअ असीं खून जो अतियो वधि मां वधि कंदासूं ऐं पाकिस्तान खां जेको खून जी कमी आहे इहो पूरी कंदासूं। अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़वजल हर साल दावत इस्लामी तहत ब्लड डोनेशन कैंप लगायो वेंदो है जंहिं मुख़्तलिफ़ मरीज़ थैलेसेमिया या दीगर अमराज़ में जेको मरीज़ मुब्तला हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ खून जो अतियो जमा कयो वेंदो आहे। अमरकोट में लगायल कैंप ते शहरनि वॾे अंग में पहुची पंहिंजे रत जो अतियो ॾिनो। नज़र समेजो, आवाज़ टीवी न्यूज़, उमरकोट।